परसाकोट मीर बगन खान बिजाणी में बरसात तबाही मचाए छड़ी। मिल ॼाण मूजिब बरसात सबब घर किरण के नतीजे में पीरसन इनायत बिजाणी पुट सावण बिजाणी दबजी थरी ते फौत थी वियो। इतलाह ते ॻोठाणनि वाक़े वारे हंधि पहुची किरल घर के मलबे के हटाए पीरसन जो लाश कढियो। वाक़े सबब घर में कोराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग छायल आहे। होॾां मुतासिर ॻोठाणनि वफ़ाक़ी तोड़े सिंध हुकूमत समेत वस वारनि खां वाहर जी अपील कई आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।